तू इते बैठो आ तुंजा बार अस्पताल तू इते बैठो आ छा तो करे तोखे जो ॾींहुं बाक़ी छॾे आयो मां तू हेॾे काॾे आई जामा के ते आ बारन जा उन मोकिल देखे तो ऑपरेशन आया हाँ ऑपरेशन आ ना अल्लाह अकबर के करे पसंद जी शादी आई न तो हेड मत जी वनी कम हां ठीक है मैं वणा तो हां सही है सही है ठीक है हां हां हाल बाबा 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 खैर था रस्ते चढ़ी वई रखो खैर ना है बाबा खैर ना है यार उते हलणो झेड़ो थियो छेड़े खां वधीक ॻाल्हि आहे अच्छा अच्छा पुलिस आई है हाँ पुलिस ना है तू वेर सही यार शहर हलणो आहे वेर अस्पताल हलदा है सर अस्पताल हलदा है सिर अस्पताल धक्का लगा दो हां ठीक ठाक तो लगो था नाइन लगा डिलीवरी है बारन जियो दिन अस्पताल हलणो आहे हां अच्छा डिलीवरी बड़ा दर्द साथ में मैं बाबा तेरे वच मां अरे रखे यार मजाक का तो बेन हल ने घणो डबल पैसा जाए ना बाबा मां ये बन बराबर कम ते मनाल तुम डिलीवरी बाबा अले तू चर सजी डिलीवरी करे अले 8 मजी अले छाजी माई जी डिलीवरी है मंजी माई जी अच्छा माई माना डिलीवरी माना देख दे दो अरे तू घड़ी पेन के दिन्यू अच्छा अच्छा मां समझो माना ओ डिलीवरी हां अच्छा समझ ने गाल के बे तो यार जल्दी करो ना ना हालो दाको मसलो ना छो भला असा हस के रहो सारी लाए आया हुए ए बे रस को वठिनो त कमाना का वठिनो के गोलो पर धरे हसा वांदा भेण वाला ना केड़ी अस्पताल में शेल के सजो सही शेल में माल की खाते आए प्राइवेट में हलवा अरे ओडे यक में एडमिट थल ना छा क्यों तू हल तो सही सलाम आध्या तो ना सही बुधो ना हाने उते ता जे सो नर्स लाब दी न एक तो ईद जो मौके वा डॉक्टर सब मोकलन ते हुंदा ई न तो उते को होजे सी न समारार मुजो मतलब बात वरी पोहे दे वरी गाल थी वने ते को मां चवा तो सेवल में सजो प्राइवेट अस्पताल में ता उनके चो तो खड़ी ओडे अचल से ओ असा हेडो हलऊं ता केड़ी डॉक्टर दी हलऊं बाबा हाने तू डाडो नथी छोकरी जो न नानो थी तू रखे यार छा करणो माके खबर छा करणो साईं उनको मसलो ना गाल बधो ना तेल भी मां गान सदा पा गा किराओ थोरो मां को पंदो ए आई न भई पियो मां ई न तो ठाड़ा सगा एडी मां को पति भी आसा पूरे न दी से ए पो मां उन में छा कया न मां किराओ का तो गाल के जो को चमा ओडी जो मां तो के डबल दिनुम पर तू हल रुगो डबल हां वाह जो गाल के अज तो आरे डबल ममा आई न ठाड़ा न मां जो को ता माना डबल दिंदो न वो मथे माके ना चता जो भलू दाचो एमरजेंसी आ न एमरजेंसी आ डिलीवरी जो केस आ समझो कर नाजुक सूरत हाल आ भला के ता के बार न चांस अथो न बार तो कोन तो आहिन घणा बार था तो बार केतरा भी जरूर है बार थी जिंदा माई के बेटी कर छे बराल माई तो गाल के आगे भी थे हन ताजी भी सीधा आज भी सीधा छो भला बाचा करण सा थींदा न उते मानो देखभाल कंदो शर्म कर हया कर इस पता नहीं बहु एड़ी हालत में भी कुछ कर दूं बाबा ए अच्छा वे अम्मा हां या घालू दाचो भला चल चल वे तो बेटा हवा थोड़ा सादा नहीं ना तो वरी धक्का में बिठा आज मोरी एक ता बजा इमरजेंसी था ना ना आ रही रे तुझी हमारे अरे बी चेक तो कया बा तमे बिठा जो पोता व्यो वे हलू था एकड़ मिनट हां थोड़ी घटा है से तो थोड़ा लई दियो मा तो थोड़ा मिनट हलू था छो भला 500 किलो जो मानू आ मां तो करे पी आ सही गाल बुधो एडी इमरजेंसी बुधा ता ताजी माई डिलीवरी आ रस्तो में को स्कूटर के एडे पंजो रस्के के कुछ थे पो बिठा जो न पटो ओडे हले छा थी वने दिए में पुट थी वने पुट में दिए थी वने ता 2 मिनट लो हवा जा सही करो हलो दा हां माइन जी खबर माइन जी मायूं जो के इन्होंने जी खबर दी हां माइन हां मां अगर टाइम पे न पहुंचो ना त भजी वेंदी अब मुझे मतलब बात अस्पताल में कुछ भी थी सके तो छोकरो अगर को छोकरी थी वई तो ने के चौंदी भी ये तो छोकरा तू जो पी आयो ही न अच्छा नसे पो हलदा सही पो बना इया गा एकड़ो मिनट अच्छा चाबी ते भाऊ कोने भयो न मार भाव रसको काए और चाबी उनके हुई और मारी पति मासी कोन ना हलो दा बाहर छतो करे चाबी तोर भाग तू तो जा धुड़ पाए ना बाहर असा कदी हो हलंदो कदी मारनो अब हलो दा अदा चाबी रे अदा छतो नाराज से अडे आदा अडे ये करे बे मां के तो अब एकड़ो मिनट यार बार छतो करे मां इदे ला चप्पल भी वठी चा माई वरी चा दो यार काट जी वदी हां अब खबर है वरी रोज घर में पटको सटको होंदा गट्टा भी खणा बारन जा दर्दी तू इन सा वने बाबू सा इन जी डिलीवरी केसा उनके माना हल करे अचो जी ना डिलीवरी माई दिया हां डिलीवरी सब के बताई नहीं आहे भी दिसो समझ डिलीवरी कोड़ा तोले सही
बाबा तू वञे किरायो ॾींदी डबल बाबा वञे भाई न कैसे ना वञा तो बस बाबा हेॾे के बेर के परे थी अधु हलाए थो न भाउ हलाए थो न मुंहिंजो असां होते साटिंग पियो आहे तव्हां वरी चवंदा को त हीअं करिणो शीशो अरे पोइ शीशो मां नी गई बाबा जेको थियणो हूंदो थींदो उहो हले थो अधु छो भला भला मां आदम त पोइ माना डिलीवरी थींदी जो हे हलंदो त न थींदी छो मां जो कहिड़ो वञे वास्तो आहे मां डॉक्टर कराईंदा न सभु कुझु हले थो न त तोखे यार वाह हेॾे हेॾे ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि ॿुध थोरी मज़ाक कयां पियो असल में रसको हिन भाऊ जो आहे मां मुंहिंजे दोस्ती में वेठो आहियां मुंहिंजा तव्हां वेहो तव्हांखे छॾे अचूं न मुंहिंजो हे भाउ आहे न मां हिनजो भाउ आहे असां पाण में दोस्त आहियूं मां मिड़े वेठो मां कुर्सी ते हवा खावां पियो हे वियो मां खाइण मां में टाइम पास कयां पियो हाणे हले वञ किरायो वठे वञ रसको ॾेव गाड़ी ॾेव कार ॾेव पुकारो करे जेको बि करे हे अथव अथव मज़ा न आहे मुंहिंजो न धकु न होॾे पुट जाए हूंदी त दवा कयां थो न छो पुट जाए हे यार रस यार मां छा कयां ओ भला हेॾे ओ काका वयो भाउ असांखे बि तूं वरी रोज़ हैरान छॾियो हिते वेहूं था माण्हुनि खे टाइम पास करण लाइ असां तव्हांजी ख़िदमत जे लाइ बीठा आहियूं न यार बाक़ी तुंहिंजी ग्राहकी मां ख़राब करे छॾी हाणे बरा भॼी वई न काॾे हलो उन टेर पंचर अरे शाम जा पैसा बि कोन्हनि मां वटि बि तो वटि बि सवारी न लॻी आहे पोइ कीअं कंदासीं हाणे जेको अचे खणिजांइ मां नथो वियां मां घर थो वञां चलो ठीकु आहे